पहलवान माशुकारी बबर आई पहलवान अलमानी हाने मुले मुकाबलो थींदो सजाद अली लगारी सां नजवी कई न रोकियो अदा नजवी तो खेडे मेहरबानी ना पियो दे कोई नजवी किरियो थक दुख जो नजवी असा वाही वारन जो पहलवान हो लेकिन नजवी किरियो ऐं नाम अची वठे वाह वाह बबर इनाम दियो बबर खे नजवी किरी पियो हेॾा महिरबानी नजवी 50 रुपया इनाम ॾिनो 100 रुपया इनाम ॾिनो नजवी खे नालो बा तव्हांजो हट वधिया पहलवान साग मंगणे जो अदा मुलो इनाम थो वठे मोहतरम रहे साजी साग कांडे नजवी किरी पियो उनखे 100 रुपया ऐं मुले खे वलीदार खान लगारी साहब 50 रुपया इनाम ॾिनो हट वधिया पहलवान साग मंगणे जो एक दफो मुख्तियार आलमानी किरी पियो उनके जनाब रईस कादर खान लाशारी साहब 100 रुपया इनाम ॾियनि था ऐं सभिनी खे अपील थो करे त मुख्तियार खे इनाम ॾियो अजवा था पहलवान साग मंगणे जो ऐं पहलवान सफदर आलमानी ऐसा क्या थन होगा नहीं ले हुआ अदवदिया पहलवान मुख्तियार आलमानी ऐं मंगणे जे मां जेको दड़ो मुक़ाबलो कंदो लाहौती दोस्त पहलवान हाजी दोस्त लगारी मलाखो केर बि वञे सुभाणे आख़िरी मलाखो इनामी मलाखो अलविदाई मलाखो अदवदिया छोटा लो आलमानी वाह आलमानी वाह इनाम दो पहलवान आलमानी के कदर के पहलवान आलमानी जो कदर के आलमानी जो जोड़ी रहला है तो मैदान दे